नाज़रीन, सॼी सिंध जियां जैकमाबाद में भी भाजिन समेत ॿियनि आम वापे जी शयुनि जे अघनि में गाठे टोड़ वाद सबबि शहरी परेशान आहिनि। उन ई हवाले सां शहरियुनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर नवाज़ सोलंकी सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। डेली वेजिस ते महंगाई वधंदी थी पई वञे। वफ़ाक गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट खां असां मुतालबो कयूं था पिया त महिरबानी करे ई महंगाई जो जिन ख़त्म कयो वञे। सब्जी जेको पटाटो आहे, तूरी आहे, जेको भी कुछ आहे, भिंडी आहे, बसर आहे, को हर शइ असां खां वियो खाइण खां। जेको आहे इमरान जी हुकूमत कोई सुख असांखे न ॾिनो। ग़रीब वीचारो जेको दाल सब्जी खाइण वारो उहो हिन खां बि महरूम थी वियो आहे। जेको 400 500 या 600 रुपयो कमाए थो त कॾहिं कमु आहे कॾहिं कमु न आहे। हे त असां विचें तबिके जा मुलाज़िम माण्हू ठीकु आहे, थोरो घणो गुज़ारो करे था वञूं, पर आम माण्हू जे लाइ ॾाढो ॾुखियो। 60 रुपए किलो मियाल ॾियनि था, 50 रुपए काॾो वञे कमायूं। वेठा वेठा ईअं उथिया वञूं त सिर तगारी लॻी न वञूं काॾे ग़रीब आदमी। टमाटर हले तो 100 रुपयो, आलू हले तो 100 रुपयो किलो, भिंडी हले थी 100 रुपए किलो, ॿियो इहो तूरियूं इहे हर शइ इहो 80 रुपयो 90 रुपयो हले थी। सब्जी एॾी महांगी थी वई आहे, दाल आहे उहा बि महांगी थी वई आहे। ग़रीब माण्हू खाए छा? ग़रीब खाईंदो सर पटाटा खाईंदो आहे, उहो बि हाणे 100 ऐं 80, 100 रुपए में भी मिले थो, 80 में भी मिले थो, मुख़्तलिफ़ जेको आहे उहो रेट्स आहिनि। उहो ग़रीब 300 400 जेको दिहाड़ी कमाईंदड़ जेको आहे उहो काॾों जेको आहे सर पुॼी सघंदो। बहरहाल इन्हनि खे खपे त कुझु क़ाइदो कानून कोई जेको आहे लॉ जेको आहे मेंटेन कनि, न त हे मुल्क कहिड़े तरीक़े सां